अस्सलाम वालेकुम। वेलकम साले पर एनसाइक्लोपीडिया चाला खुश आयो तो ये सही है। हिन वीडियो में पाण ही ब प्रॉब्लम कंदासीं जेको पीएसटी जे पास्ट पेपर में ही प्रॉब्लम खयल ठीक है। ही ब प्रॉब्लम कंदासीं। इनमें छा थो चे त व्हेन 6 इज एडिड टू अ सर्टेन नंबर द सम इज 9 द नंबर विल बी। मतलब त जॾहिं एक ख़ास नंबर में 6 जोड़ कयो थो वञे, एक ख़ास नंबर में 6 जोड़ कयो थो वञे ऐं जवाब 9 थो अचे त उहो नंबर छा हूंदो। ठीक है। हिते सर्टेन नंबर मतलब जेको पाण खे ख़बर न आहे हू पाण एक्स कंसीडर कंदासीं। एक्स लिखंदासीं, वाई भी लिखी सघो था, जेड भी लिखी सघो था, बाक़ी एक्स वधीक लिखबो इन करे मां एक्स लिखियो। ठीक है। ऐं जोड़ छा कंदासीं, वैन 6 इज एडिड टू अ सर्टेन नंबर, 6 जोड़ करना आहिनि इनमें तो बराबर छाजे थियो, द सम इज 9 बराबर थियो 9 जे। हाणे नंबर कहिड़ो आहे जंहिंमें 6 ऐड कयो आहे, मतलब एक्स पाण खे मालूम करनो। सफ़ा सोलो आहे, ये क्वेश्चन ठही वई, कुछ ना आहे करनो। तव्हां एक्स हिते ही रखो ऐं 6 हिते प्लस जा इन साइड खणी वेंदो त माइनस जा थी वेंदा, 9 ऐं माइनस जा 6 थी। ठीक थी वियो। हाणे 9 मां 6 विया, बाक़ी घणा बचिया 3, ही 3 पंहिंजो जवाब। ठीक है। हाणे तव्हां 6, 7 ऐं 8 में लीनियर इक्वेशन जा चैप्टर आहिनि हू तव्हां सॉल्व कंदो त सफ़ा को मसलो ही न रहंदो। ऐं जेकॾहिं को भी मसलो रहे या कोई मसलो हुजे त तव्हां असांखे कमेंट में पुछी सघो था, असां ज़रूर जवाब ॾींदासीं उनजो, कॾहिं असां लेट कई कोन्हे। जीअं कमेंट ॾिसंदा आहियूं ऑन दी स्पॉट असां जवाब ॾींदा आहियूं, ऐं जेकॾहिं जवाब न ॾींदा हुजूं त तव्हां पोइ चइजो। ऐं असांखे फेसबुक ते भी जॉइन करे वठो त जीअं उते भी तव्हां असांखे पंहिंजे मुंहुं सेर को भी सुवाल हुजे उहो पुछी सघो था। बाक़ी 6 मुंहिंजे ख्याल में 6 में आहे या 7 ऐं 8 हिननि में लीनियर इक्वेशन जा सुवाल आहिनि, हू तव्हां कयो जीअं तव्हांजी वधीक प्रैक्टिस थी सघे। हाणे ही पाण सुवाल कयूं 60 नंबर आहे, मतलब 60 नंबर आहे। इनमें छा थो चए त बाबा -6 के ज़रब करनो आहे -2 सां। सफ़ा सोलो आहे। हिन जे बारे में भी ऑलरेडी असांजी हिकु वीडियो अपलोड थियल आहे 17 खण मिनटनि जी आहे, हू ॾिसंदो त अहिड़ा को भी सुवाल तव्हां खां मिस न थींदा। ठीक आहे। हू भी डिस्क्रिप्शन में मिलियल आहे, हू भी ॾिसी वठो। पहिरियों ही करे वठूं। हाणे करिणो छा आहे, पहिरियों निशानियूं पाण में ज़रब थींदियूं, माइनस माइनस प्लस थियो। ठीक आहे। हाणे 6 खे 2 सां ज़रब कंदो त 12 थिया, इहो ही पंहिंजो जवाब सही आहे। हाणे पहिरियों पाण हिते लिखी वठूं त हिते लिखी वठो त प्लस प्लस, जेकॾहिं प्लस के प्लस सां ज़रब कजे त छाजे बराबर थींदो आहे, प्लस जे। ऐं प्लस के ज़रब कजे माइनस सां त माइनस जे बराबर थींदो आहे। माइनस के ज़रब कजे माइनस सां त हू प्लस जे बराबर थींदो आहे। माइनस के ज़रब कजे प्लस सां त हू माइनस जे बराबर थींदो आहे। ही तव्हांखे सदाईं यादि रखणो, कॾहिं विसारनो न आहे। ही यादि हूंदो त तव्हां अहिड़ा खोड़ प्रॉब्लम तव्हां सोल्व करे सघो था। हाणे पाण हिते हिकु ॿ ॿिया भी करायूं त ही फर्स्ट कयो पहिरियों, ही पियो हिते ॿई माइनस जा आहिनि, हू पाण करे छॾिया आहिनि, माइनस माइनस प्लस थियो। हिन करे 6 ऐं 2 खे ज़रब कयोसीं त जवाब प्लस में, बाक़ी 12 आयो। हाणे पाण अलॻि खणी वठूं, जेकॾहिं हिननि जी निशानियूं चेंज थियनि, 6 खे ज़रब कजे -2 सां। ठीक आहे। हाणे इन जे साम्हूं कोई निशानी न आहे, जेकॾहिं लिखियल भी हुजे प्लस जी लिखियल हूंदी। ठीक आहे। जेकॾहिं न हुजे त सम्झो त ही प्लस जी आहे, प्लस माइनस माइनस थियो। ऐं ब्रेकर जी जेकी निशानी आहे हू ज़रब खे रिप्रेजेंट करे पई। ठीक आहे। हिन जे बारे में वधीक डिटेल हुन वीडियो में ॾिनल आहे, जेकी मां तव्हांखे चवां पियो त प्लेलिस्ट में, इनमें डिस्क्रिप्शन में ऐं कमेंट में मिलियल आहे, हुतां भी ज़रूर ॾिसजो। त ही निशानी ब्रेकर जी निशानी जेकी आहे हू ज़रब खे रिप्रेजेंट करे पई। प्लस माइनस, हिन जे साम्हूं जेको प्लस जी निशानी आहे, प्लस माइनस माइनस थियो। 6 खे 2 सां ज़रब कयोसीं त 12 थिया, हिकु ही जवाब थियो। जेकॾहिं ईअं हुजे, ऐं जेकॾहिं ईअं हुजे त बाबा -6 खे ज़रब कयो 3 सां। हाणे ॾिसो
तो ही माइनस जो है ही प्लस जो इन सामू कोई निशानी ना है तो मतलब ही प्लस जो ऐं ब्रेकेट रिप्रेजेंट करे भी ज़रब। तो पहिरों पाण निशानियूं ज़रब कंदासीं माइनस प्लस माइनस थियो ॾिसो माइनस प्लस माइनस थियो ऐं छहनि खे 3 सां ज़रब कयो त 18 थिया मतलब ही पंहिंजो। ऐं जेकॾहिं प्लस प्लस वारा हुजनि छहनि खे ज़रब कयो 2 सां त हाणे ॾिसो को निशानी न आहे। बाक़ी हिते भी प्लस जी निशानी इन जे साम्हूं भी प्लस जी निशानी छो प्लस जी निशानी घणो करे न लिखवी आहे लिखो तो गुनाह कोन्हे। प्लस 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 थियो ऐं छहनि खे 2 सां ज़रब कयो त 12 थियो। हीअ जो सफ़ा सवलो आहे नी। को भी मसलो हुजे कमेंट में पूछी सघो था। चैनल को सब्सक्राइब ना कयो चैनल को सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे ऐं हिन वीडियो खे शेयर भी कयो जीअं खोड़ इन मां ॿिया भी फ़ाइदा वठी सघनि। खुदा हाफ़िज़।